नाज़रीन तव्हांखे आगाह कंदा हलूं त لاڙڪاڻي में नक़ली बोतलनि जी ट्रक खे बोतलनि समेत गिरफ़्तार। काफ़ी अरसे खां لاڙڪاڻي में पेप्सी कोला जी नक़ली बोतलनि जी सप्लाई करण सां गॾोगॾु संदसि सस्ते अघ ते विकिरो थी रहियूं हुयूं। शहरनि जी ज़िंदगी सां खेॾियो पियो वञे। रोज़ानो जी बुनियाद ते हर ट्रक में 8000 बोतलूं لاڙڪاڻي अचनि पियूं। गुज़िरियल राति पेप्सी कंपनी जे डिस्ट्रीब्यूटर मैनेजरनि शहर मां नक़ली बोतलनि जी ट्रक खे पकड़े لاڙڪاڻي पुलिस हवाले कई, पर पुलिस उन्हनि जवाबदारनि खे आकिल पीरशेर थाणे मुंतक़िल करे छॾियो, जिते कंपनी जे मैनेजरनि ऐं डिस्ट्रीब्यूटरनि खे थाणे मां ॿाहिरि कढी जवाबदारनि खे कुर्सियुनि ते विहारियो वियो। राब्तो करण ते हुननि ॿुधायो त नक़ली बोतलनि जो कारोबार में सनाउल्लाह दुरानी, अज़ीज़ुल्लाह दुरानी ऐं कलीमुल्लाह दुरानी मुलविस आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ असां SSP खां SHO सतह ताईं जूं शिकायतूं कयूं, पर को तदारक नाहे थियो। हिननि चयो त ॿियो नंबर जो कारोबार कंदड़ अनासर नक़ली बोतलूं विकिरो पिया कनि, जंहिंसां शहरी हेपेटाइटिस जी बीमारी में मुब्तला थियनि था। हुननि चयो त असां जिन जवाबदारनि खे पुलिस हवाले करे छॾियो, उन्हनि खे SHO आकिल सैफुल्लाह जागियाणी उहो चई आज़ादु करे छॾियो आहे त उन्हनि जी आज़ादी लाइ SSP हिदायतूं जारी कयूं आहिनि। जब इंतजामिया से हम बिल्कुल अनाइड हो गए हैं, इंतजामिया का काम था हमारी सपोर्ट करना। वो किस लिए बैठे? हम इसलिए गए कि आप कार्रवाई करो, आप FIR दो, आप इसकी लेबॉरेटरी करवाओ, इसीलिए हम गए। जब हमने देखा है कि पुलिस भी इंतजामिया भी कोई ट्रस्ट से मस नहीं हो रही, तो फिर आपकी वसासत से हम ये मैसेज कन्वे कर रहे हैं। असां जॾहिं इंक्वायरी कराई आहे त उहा बि दुरानी जी गाॾी हुई, पर असां पंहिंजी ताक़त ते सखर जी पुलिस खे कुझु न कुझु हुई। उन में उते जेको SSP हो لاڙڪاڻي जो इहो हुयो समो साहब, उन हिमत करे गाॾी उते हिननि खे न ॾिनी। पर لاڙڪاڻي जी पुलिस जेकी आहे, जेको बंगश हो न, जेको तव्हां चओ था कंहिंखे ॿुधायव, बंगश SP कॾहिं बि फ़ैसिलो न कंदो आहे पाण, शायदि उहो ना हलनि, उहो लिखंदो आहे DSP खे, DSP लिखंदो आहे SHO, ऐं सभु SHO हिन सां दुरानी सां मिलियल आहिनि। मां तव्हांखे लिखी ॾियां हलफनि, तव्हां मूंखे इहो बयानु मुंहिंजो प्रेस ॾियो। SSP सभु SSP फ़ैसिलो न कंदो आहे साईं, कॾहिं तव्हां न ॾिठो हूंदो त SSP को फ़ैसिलो कयो हुजे। SSP DSP खे थो लिखे, DSP SHO खे थो लिखे, SHO सभु दुरानीअ सां मिलियल आहिनि। राति 3 SHO हुन सां गॾु वेठा, ख़बर ई न पई पए बदमाश आहिनि, गुंडा आहिनि, केरु आहे। मूंखे थोरी लेट थी त मां वञी उते ई ॿाहिरि पहुतुमि त गाॾी इहा शहर जे थाणे खां ॿाहिरि कीअं वई। ॿाहिरि इन जे करे वई त हिननि जो प्रोग्राम को लड़ाईअ जो हुयो। असां सभु पढ़ियल लिखियल माण्हू, कंपनी जा माण्हू, साईं वारा मीराणी साहिबु 40 सालनि खां वठी कमु थो करे, इन सां अॻु में बि मुंहमारी थी आहे। उन वक़्तु हिकिड़े सेल में शायदि ॿाहिरियां हुया जहाँ असांजी टीम कोन हुई, उते इहो थियो आहे त उहो ई SHO वराए ईअं पियो चए, मां जाइल आहियां। बाबा तूं जाइल न आहीं त फ़ैसिलो कर न। फ़ैसिलो इहो कई त असां सभिनी खे ॿाहिरि कढी छॾियईं, बंदूक खणी करे, बाबा हथियार हुजे, बाबा निकिरो तव्हां ॿाहिरि निकिरो। असां ॾिठोसीं त हो काथे आहिनि, हो सभई अंदरि वेठा, असांजा सभई माण्हू ॿाहिरि हुया। हाणे जेकॾहिं उते कुझु थिए त पोइ केरु मुंहुं ॾींदो? सर एक माल खे रोकण लाइ न सर, इहा मजबूरी आहे। जॾहिं पाण ते ईंदी आहे न, पोइ डू एंड डाई वारी ॻाल्हि थींदी आहे। त जॾहिं असांजो कोई नथो ॿुधियो वञे, कुझु बि नथो थिए, त पोइ असां करे सघूं था सभु कुझु। छो त हिकिड़े असां वटि कुझु बि न हलंदो न, त पोइ असां कुझु बि करे सघूं था। पोइ असांखे आराम गोश्त बि खाइण जाइज़ आहे साईं, शरीयत में बि। हफ़्ते में हिकु गाॾी अचे थी पई, 4 गाॾियूं बचनि। हाणे कल्ह बि गाॾी आई आहे, हिन खां 2 ॾींहं अॻु में बि ॻाल्हाया, वरी उते ई वेही करे SHO जे साम्हूं चए पोइ ॿी गाॾी बि अचेव थी पोयां पिया, नवंदर पती आहे। ईअं चई सभिनि जे साम्हूं असांखे। उन खां पोइ असांखे उन्हनि साइन वरिती आहे, उन रिकॉर्ड उते सॼो रिकॉर्ड आहे असांखे त बाबा हीअ गाॾी वापसि वेंदी। पहिरियों ईअं चवंदो गाॾी वापसि वेंदी, तव्हां वञो, सुभाणे 4 बजे खां अॻु में तव्हांजो फ़ैसिलो थींदो, पोइ जेको थींदो उहो थींदो। गाॾीअ जा 2-3 क्रेट बि उन्हनि लाहे वरिता SHO ऐं वॾे मुंशीअ, त बाबा हिते असां सैंपल कराईंदासीं, लेबॉरेटरी कराईंदासीं, केमिकल थींदो त हे जाली आहे या हे माल असुली आहे। छो त उन फेक माल जी का बि इनवाइस न हुई। जेकॾहिं का बि असांखे इनवाइस ॾेखारनि न, असां उते हलिया वञूं त हे माल वाक़ई असांजो जेन्युइन आहे, पर उनजी न इनवाइस पैदा करे सघिया, सिर्फ़ु इहो चयो तव्हां वञो हलिया। हाणे राति जो टाइम बि 11, 11:30 थी वियो, बरसाति बि हले, असां हलिया वियासीं, सुबुह ख़बर पई त गाॾी कोन हुई। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे साईं। हाणे SHO सां ॻाल्हायूं था, चए थो SP मूंखे हुकुम कयो आहे त गाॾी छॾियो। SHO ॻाल्हि इहा थो करे, SHO सां मुंहिंजी पंहिंजी ॻाल्हि थी, बाबा गाॾी छॾे नई अची। हा, मां SSP साहिब सां पाण ॻाल्हायो, हुनजो मुंहिंजे मथां प्रेशर हो, गाॾी मां छॾे ॾिनी। SSP सां सुभाणे मिलंदासीं। हा, इन जो मतिलबु इहो आहे न सर, इन जो मतिलबु इहो आहे त पुलिस لاڙڪاڻي जी हिन में इनवॉल्व आहे। सखर में जॾहिं असां हूंदा हुआसीं त कॾहिं बि इहो कमु न थियो। हिते इहो आहे त या त माण्हू, इहे माण्हू असांजो आवाम खे प्यारियो थो वञे, इहो सॼो बोतलूं जेको ख़बर नथी पए, ऐं इंतज़ामिया हिननि सां मिलियल आहे, कुझु नथो थिए हुननि खे। हाणे बि जेको शायदि जेको मूंखे सम्झ में अचे थी, अलाह करे त थिए, बाक़ी आहे वॾी ॾुखी ॻाल्हि
उन खां पोइ असां वरी ॿियो कुझु असां बि सोचींदासीं हाणे असांखे छा करिणो आहे, छो त असां बि सभई लोकल ऐं लाड़काणे जा रागू आहियूं। पुलिस कुझु न कंदी। एसपी बंगज 5 साल लाड़काणे खे लुटियो, कुझु न कयो एसपी बंगज। अलाह करे जेको ॿियो आयो आहे कुझु ॾींहं अॻु में अलाए कहिड़ो एसपी हो, मूंखे त छा नालो साईं जेको मिलिया हुते पठाण इहो बि इमरान, उन यकीन कयो असांखे हेॾे मुंहुं करे बि असां सां न पियो ॻाल्हाए। असां 5-6 ॼणा वेठा हुआसीं लाड़काणे जा, डिस्ट्रीब्यूटर आहिनि, बिज़नेस था कनि पिया हेॾी वॾी अरबनि जी। असां सां घणनि सालनि खां हिते कारोबार थी वियो हेतिरे साईं असांखे जेको तेज़ीअ सां जेको पकड़ियो अथई 2 साल थिया आहिनि, जेको तमामु घणो में मीडिया वटि पहिरियों दफ़ो आयो। हा, मीडिया वटि असां पहिरियों दफ़ो आहियूं। बाक़ी असां एसएसपी असां इन्हनि सभिनी सां मुलाक़ात कई आहे। एएसपी असांखे वाकई हेॾे मुंहुं करे बि न ॻाल्हायो, शायदि असांखे न सम्झई या उनखे कुझु एक्शन ई न खणो। उहा ई ॻाल्हि की चई फलाणे एसएच सां मिलो, एसएच ॾे वियासीं, माण्हू हुनजो असां हलिया वियासीं घर बसि। हाणे उहो फुटेज शेयर कयो जेको बि आहे त सनाला दुरानी जंहिंखे सपोर्ट आहे मीरा खान दुरानी, सजाद भट्टी एसएचओ जी ऐं कुझु ॿियनि एसएचओ जी, उहो उनजो भाउ अज़ीज़ दुरानी ऐं हिकिड़ो ॿियो माण्हू कलीमला दुरानी, इहे 3 माण्हू पीपल्स पार्टी जे चङनि मुड़ुसनि जा फ़ोटो बि फेसबुक ते शेयर कनि था पिया। इहो शइ महसूसु करण लाइ त असां बाअसर आहियूं। उनखां अलावा जेके बि लाड़काणे जो लोकल पुलिस आहे उन्हनि सां गॾु पंहिंजा फ़ोटो शेयर कंदा पिया। उन्हनि खे को बि मामिलो मसइलो थिए थो, का बि गाॾी ॿाहिरों फेक अचे थी, उन्हनि खे इन्वॉल्व कंदा पिया। उहे 3 ॼणा जेको आहे सो असांजो लाड़काणे में होलसेल जेलस जेका मार्केट आहे असांजी, जेका सराउंडिंग में जेको बि असांजो होलसेल में माल खपे थो, पर क्रेडिट ते ॾह रुपया उन्हनि असांखां जेको आहे सो असांजे डीलर दोस्तनि खां घुरिया हुया। उहे न ॼण जे करे ऐं उन्हनि कुझु टाइम उहे पैसा वरिता बि असांखां। कुझु टाइम उहे असां 2 महीना असांखां उन्हनि सनाला दुरानी अज़ीज़ दुरानी जेको आहे सो 10 रुपया पर क्रेडिट ते भतो असांखां वरितो बि। हाणे इहो सॼो मसइलो इन ते आहे, जेकॾहिं तव्हां इहो असांजो भतो अञा इन शइ खे कंटिन्यू न रखंदो त इहो फेक माल ॿाहिरों ईंदो। माना त तव्हां इन सां पाण बि आवाज़ अफोर्ड कयो पिया ॾियो पिया, हाणे ॻाल्हि चढ़ी वई आहे। न सर, उहो इन करे न पिया